हे सेठे जाड़ो गुरुड़ा मां हे सुबुह जो तो अला हिकिड़ो मसालो थींदो हे निभागा सवली वाई त कर कहिड़ो मसालो थो चई हे सेठे ए भूरे उठ विको आहे पोयां उजाड़ो करियां उठ काणो आहे ए हू बन्नी वारा कागर आहिनि न ए ओ जरूर छॾाईंदो अड़े हुन जा कागर त पिया आहिनि रक़म ॾेई कागर खणी वञे ए जे हू हरिया भरिया रडी थो करे त मौजा कागर असली आ हे त पो ए की न कंदो हे तो पिंड पे चयो हे ई मूंखे ख़बर त कीने बेली हो इहो चयो त हुई ए त पोइ ॾिसजे वेठो ए की न मञीदो ए जे पुलिस मंझि केस की न ए गेलबे पियो गेलबे अड़े मुआ ईअं त मचो ए मोहजे त चवण ते कीने ए भूरियो माण्हू बत्ताल आहे ए हिन करे पियो चवां बफे गुरुड़ा इन भूरीअ खे तूं समोझ थी जे ए सेठे ए मोह त उन जे समूह थींदुसि ए पर जे इन ॻाल्हि ते उभी रहियो त मोहजा ए असुल कागर ॾियो हे त पोइ जे हरिया भरिया जिद करे न ॿ-2 रुपया ॾेई जान छॾाइजे फासण वारा त फासिजी वियासीं बेली ए भले अचे न ए पोइ ख़बर पवंदई अरे गुरुड़ा 2 रुपयनि जी लालच मारायो ए मोह तोखे 1000 दफ़ा चयो हो ए ई लालच ए तोखे माराईंदी ए पर तूं मुंहिंजी ॻाल्हि की न मञी अरे छोरा हाणी ने ॻाल्हियुनि खे फिटो कर के वट सट विझी जान छॾाइजे ए हींअर तव्हां वञा पियो हट ते ए पोइ सोचींदासीं सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।